नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में ख़बर ॾींदा हलूं। सूबो देरो लॻ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शाह अली जामरो जे शागिर्दनि वालिदनि फर्नीचर, बिल्डिंग, वाशरूम ऐं थधे पानी जो वाटर कूलर न हुजण खिलाफ़ एहतजाज कयो है। असांखे पीअण लाइ पानी न आहे, न बाथरूम, न फर्नीचर ॾिनो वञे। असांखे चांहि पीअण ते पाणी पीअण ते हाँ वो असांजो स्कूल किरे थो पियो, का बि असांजो स्कूल किरे थो पियो, असांखे का बि सहूलियत न आहे। पाणी पीअण जे लाइ नलको बि न आहे ऐं असांजी स्कूल जी छित बि किरण वारी आहे। घरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें 200 खां वधीक ॿार आहिनि। उनमें फर्नीचर आहे, न काई ॿी सहूलियत आहे। उस्ताद बि हिकिड़ो आहे, उस्ताद जी बि ज़रूरत आहे। ऐं न वाशरूम आहे, न पाणीअ जी सहूलियत आहे, काई बि बुनियादी सहूलियत आहे, न बाउंड्री वाल आहे पाणी जी सहूलियत आहे। उन खां अलावा असां चीफ पाकिस्तान वज़ीर आला सिंध साईं वज़ीर तालीम ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां अपील आहे कि असां बराए महिरबानी असांखे पंहिंजो स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे ऐं अमरो ॾिनो वञे, फर्नीचर ॾिनो वञे कि ॿारनि जो मुस्तक़बिल। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।